पिछा सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे हुकुम बाद फॉरेस्ट खातो मटियारी पिणु हरकत में अचे वियो। इन सिलसिले में ॿेले खाते जे ऑफिसरनि जो ज़िले पुलिस जी वॾी नफ़रीअ सां ज़िले जे कचे में मौजूद सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन, जंहिं जी अॻवानी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर हसनैन बलोच, चीफ कंजरवेटर मोहम्मद वगड़, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सैयद मीर हसन शाह, फॉरेस्ट अमलदारनि ऐं पुलिस एहलकारनि सां गॾु ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। ॿेले खाते जे अमलदारनि जे कब्ज़े खोरनि जी कार्रवाईअ दौरान कब्ज़ो कंदड़ काफ़ी ज़मींदार पंहिंजूं ज़मीनूं छॾे फरार थी विया। फॉरेस्ट खाते जे ऑफिसरनि ज़िले मटियारी, रईस मुरीद, सालारू, जाखरे, नूरकेटी, बठो समेत मुख़्तलिफ़ ॿेलनि में कार्रवाई कंदे कब्ज़े हेठि आयल हज़ारें एकड़ ज़मीन कब्ज़े खोरनि खां आज़ादु कराए वरिती। इन मौक़े ते ॿेले खाते जे ऑफिसरनि DFO मटियारी हसनैन बलोच, चीफ कंजरवेटर मोहम्मद वगड़ जिन मक़ामी सहाफ़ियुनि खे ॿेलनि में कयल कार्रवाई मुतलक़ ॿुधायो त आज़ादु कयल ॿेले खाते जी ज़मीन ते ॿ समेत मुख़्तलिफ़ फ़सलनि जा ॿिज छटे उते वणनि जी पोखाई जो कमु शुरू कयो वियो आहे। ज़िले मटियारी में ॿेले खाते जे जुमिले एराज़ी 70,000 एकड़नि मां सिर्फ़ 20% एकड़ ज़रई ज़मीन ते ॾोहारी माण्हुनि जो कब्ज़ो अञा आहे, जेको पुलिस जी मदद सां खाण आज़ादु कराई वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।